अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक ठाक? उम्मीद कयां थो बिल्कुलु तव्हां ठीक ठाक हूंदो। अॼु जो कहाणी तमामु ज़बरदस्त आहे। हिन कहाणी खां तव्हां ज़रूरु सबक़ हासिलु कजो। टे दोस्त पाण में हा ऐं ज़िदजी पिया ऐं टिनिनि चयो त असां टिनिनि में वॾो बेग़रत कमीनो इंसान केरु आहे। त पहिरियों चई वॾो बेग़रत मां आहियां, ॿियों चई मां आहियां, टियों चई तव्हां ॿिन्हिनि खां मथे मां आहियां। एतिरे हद ताईं ॻाल्हि वियो ऐं चयूं त असांखे भई सबूत खपे असां टिनिनि में वॾो बेग़रत इंसान केरु आहे। हीअ रोड जे मथां बीठा हा, हिकु कुराड़ी अचे पई, सामान मथे ते ऐं लठ हथ में हुअसि ऐं पहिरियों दोस्त वञी हिन जे लत ऐं लठ खे ऐं सामान बि वीचारी किरी पई ऐं पोड़ी वीचारी किरी पई त ॿियो दोस्त वञी इन कुराड़ी खे मारे आयो ऐं ज़लील कयईंसि। टे दोस्त जो जॾहिं नंबर आयो, टियों दोस्त चई त ॾिस मां तव्हांखे चयसि न तव्हां ॿिन्हिनि में बेग़रत कमीनो इंसान मां आहियां। हुननि ॿिनि दोस्तनि चयो भई असांखे सबूत खपे, असां तोखे सबूत ॾिनोसीं, तूं बि असांखे सबूत ॾे, बिना सबूत खां असांखे क़बूल न आहे। हुन चयो जंहिं कुराड़ी खे तव्हां मारे आया हो, जंहिं कुराड़ी खे तव्हां ज़लील कयो, जंहिंजो तव्हां सामान किराया हो, उहा मुंहिंजी अमड़ हुई। तव्हां मुंहिंजे साम्हूं मारियो, आऊं ख़ामोश हुयुसि। ॾिसो वॾो बेग़रत कमीनो इंसान मां आहियां न। यानी पहिरियों दोस्त इसराइल, ॿियों अमेरिका, टियों मुसलमान। असां मुसलमान ख़ामोश आहियूं, असांजे माउ भेणनि खे ज़लील कनि था ऐं सरियाम क़तल कनि था, असां सिर्फ़ु ख़ामोश आहियूं। आपको बताऊंगा मैं